अस्सलाम वालेकुम दोस्तों, अवां जे खिदमत में नओं प्रोग्राम खणी आया आहियूं। ईद अंदेजी ही प्रोग्राम इंशाअल्लाह अवां खे ज़रूर पसंदि ईंदो ऐं असांजे मुसवर आर्ट चैनल खे सब्सक्राइब ज़रूर कंदा। वॾी महिरबानी अवां जी। छेलो खपाइंदस दोस्तन के दीवार जट बालूदा कुल पियो आइसक्रीम वाइट रोज भी प्यारी हाय इधर जाए देखो कुछ ना हाय ला 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 चोरी का दुखे अबे दे अरे कादी अरे नी तो कर अरे ना तू तो बे यार आ ना तू मालदा दे अरे मिठाई कह दे दुखती कह दे जलेबी दे ना आले इधर दे गाओ लबियो गाओ का तो 5 रुपया कर दे 5 रुपया मत कला के भूख लगे थी रात में अच्छा हेलो कोचिन हां हेलो गोठ में चोरी थी वही चोर बकर कायूं तो वने असा उन जे कढाऊं। अच्छा तो माना चोर जे कढम पर असा चोर जे कढ आयूं छो केड़ो चोर असा के चोरी रे माल मो अधु दींदो असा के भाइरन सा बात थेणो आ अज चोर रेस जी चोरी कई आ सुबाने असा जी करे त असा छा कंदासे को त सभई गोठ वारा असा ना गड चोर जे कढ हलंदा अदा मां हलावत ता जानो ता जो कम जाने काडे चरियो आयशा मोटा है एका खो बिन खो 4 भलाऊं ये न वणो चोर पकड़दा से त रईस सा के इनाम नींदो इनाम अरे हेडसो छोरो हे ताजो गा खादला छले जो हे हेडसो छले गा खादव अच्छो बाबा चलो हिया हुंदो हते काथे हुंदो निकरण जी कयो वठो हां हे मानो नमाजी लगे तो पक्का नमाजिया पर हाजी भी हुंदो हे मुझे अमानत में क्या न करो हाल तो के बधा तमाशा पटिया थकी पयो आया थकी बा चोर आया चोर चोर
भाई हेड़ो चलो के चोरायो आगे हाजी हेलो हाजी हाजी केरो है रे केरो है केरो है मता अंधो दिसी मुझो सियानु करे को जुदीद पवई थी मता पाण माराए विझे चाचा मां वलण आया परे गोठ जो साहरन का बकर वठी आया वणा पियो बंधो परे थकजी पयो आया जे इजाजत दे त छेलो न पाए सा बधी सिगरेट या कच्चे हणी वठा इहा भी का पुछण जी गाल है सदाई पर यार गाल बुझो थोरो हेडे वेझड़ो करे बधे हेडे ओरे करे बचा ओरे करे मुजी दीद घट थी पवे ये न त को कुत्तो अजी हिन छेले के झपड़ दे खाई वजे चाचा मुझे न बकर जी फर्ज दी सावरन निशानी दिनिया सावरन माचा तो अच्छा Tío, really, hi. आहे त फाटल कमाली भी दो मावा एकड़ो शादी रहियो आहे हा त चोर आहे हिते चाय वाली आहे को साजरो चोर अकेलो चेर बकशाणी वठा 도쿄 DVD 잖아 असां बि नवां शइ किथे आऊं कैपस्टन पकड़ जी मैं चोर जा पुट्टा खाली बंदे पकड़ जी मां चोरा मां त घर जो मालिक कया ॾिसो चोर ताकीअ वेठो आहे लिए थे ऐं सिगरेट भी जॻिया थो ॿुधाए बकर काथे ॿुधाए अब्बा छाजो बकरो कंहिंजो बकरो मां को बकरनि जो धन आया पंहिंजो बकर वञी ॻोल्हियो ॿुधाए हलाइण गोली अब्बा बकर जे लाइ गोली ॻाल्हि ठहे नथी अरे हे ईअं न ॿुधाईंदो हिनखे गेले वठी था हलूं 7 ठिकाई सुबेदार वटि पाणे कीअं त पकड़ ॾे अब्बा मूंखे जीअरो पूरियो हिते कुटियो मारियो पर रे सूबेदार टा 7 टका ॾे वठी हलो ओ अब्बा ए पटको भेर तो मूंखे रे सूबेदार ॾे वठी हलो अब्बा सूबेदार 7 टका आई अब्बा उन पहिरां बि मूंखे आई ओ दाए न बकर काथे आ न त केले खणी था हलूं ए इएं न ॿुधाईंदो हिनखे वठी था हलूं सूबेदार 7 टकाईअ ॾे हुन नओं सचू ठारायो हाणे सूबेदार 7 न 14 पादर तो गणे हाणे 14 पादर अरे मूंखे तेजीरो पूरो जीरो जो पूरो ताके बकर तो ॾिया पर मूंखे सूबेदार ने वठी हलो बात करो अचो ताके बकर ॾिया अचो
बकर पाओ जो बिहार में तौबा गई तौबा चोरी न कर। अरे छोड़ बकर तो चोर आई बकर के साहब वटि खणी हलो। तव्हां चोर खे काबू कयो मां छेलो का आहे वञा तो ईअं तव्हां खां चोर भॼी वञे। पुत्र चोर तव्हां भले वठी वञो मां हिन खां पैसनि ते हे बकर वतो आहे। हे बकर तो मुंहिंजो आहे न तव्हां भले हिन खे वठी वञो। ही अंधो भी आहे बेमान भी आहे मां कसम सां चवां तो त कूड़ तो ॻाल्हाए बोड़ी चढ़ियो मूंखे। पुत्र हिन जेको हाणे कसम खयो न इनखे इन कसम वतो आहे छो त हिन जी हाणे कल्ह थिड़ंदी थी वञे पर हिन चोर मूंखां पूरा 5000 रुपया वरिता। अवा हिन चोर खे वञी 7 ठकाई सूबेदार वटि वञी सचो पुट हड़ायोसीं सभु कुझु पासींदो। चाचा हिनखे अहिड़ा त मोचड़ा हणायूं ही बकर त छा पर ॻोठ जे कंहिं कुते खे बसि न लाहींदो। बोड़ी हिन जी ज़बान जादू तव्हां ते बि चढ़ंदो थो वञे तव्हां बि हिन जे घर ते अचो था। अड़े ॻाल्हाइण जो मिठो अंदर जो कारो वतो अड़े कारो बोड़ी मां 7 क़ुरान थो खणा 7 मां हिन खां पुराणो 50 बि न वतो 5000 काथे वञे हाँ काथे ॾे 5000 चोर पकतो न हाँ छेलो भी मिलियो। साहब चोर भी पकतो है बकर भी वहां साम्हूं। हीअं कयो हिन चोर खे गेले खणी हलो त छेलो मां छोड़े तो हला। पुत्र मां हिकिड़ो अर्ज़ु कयां चओ चाचा चओ। पुत्र ॻाल्हि ॿुध चोर तूं भले वठी वञ बाक़ी बकर हिन खां मां पैसनि ते वरितो आहे। साहब ही कूड़ तो ॻाल्हाए कसम ते कूड़ तो ॻाल्हाए कूड़ तो ॻाल्हाए। घणे में छेलो वरितो अथई? पुत्र माण्हू सुरीलो थो ॾेखारती पर हिन चोर मूंखां पूरा 5000 रुपया वरिता। अबा ओ बा ॾिस त सही तूं बि सुरीलो थो ॾेखारती ही 5000 में सही आहे या मां अंधड़े खे थोरे वियो आहे बचा। बड़े कूड़ तो ॻाल्हाए एॾो कूड़ नहाणो क़बर जी कंधीअ ते आ। अड़े क़यामत ॾिहाड़े 7 फुट ज़बान निकिरींदई 7 फुट कारो नांगो गुॾंगांदी नांगो खुदा खां मां त तोखां टको बि न वतो आहे। ओ साहब इन अंधे जे ॻाल्हियुनि में न अचिजाए बड़े चढ़ियो मूंखे तुम्हारे बस कर बीड़े चोर हिकु मुंहिंजो बकर कायो अथई ॿियो वरी कूड़ा कसम थो खणे। चाचा तोखे मां 5000 ॾियां थो। आए चाचा तुझा पूरा 5000। अबा महिरबानी वॾी महिरबानी साहब तुंहिंजी वॾी महिरबानी। पुत्र हिकु अर्ज़ु कयां जे नाराज़ न थिए त चओ चाचा चओ हुकुम कर पर हिन चोर जे छॾण लाइ न चइजांइ। हिन खे खॾ में उछलियो या किने खूह में उछलियो या 7 ठकाई सूबेदार खे वञी ॾियोसि भला हिन में मुंहिंजो कहिड़ो कमु। ही चोर जो पुटु आहे मुंहिंजो ही अर्ज़ु आहे त ही शेलड़ो मुंहिंजे सहन तां नचो जेकॾहिं ही छोड़ींदो न त सॼो घर मुंहिंजो गुस्सो थी वेंदो। साहब ॾिसो तव्हां ई ॾिसो त केॾो मुंहिंजो घर हिन बकर सां सुहिणो थो लॻे। ही पैसा भी वठियो ऐं बकर भी। अरे इनखे बकर न ॾिजाए ओ साहब मूंखे बंदूक पर हिनखे बकर न ॾे बकर। चुप कर भी चोर जा पुट साहब सुठो माण्हू आहे कहिड़ो रे तुंहिंजे पीउ जे घरों थो वञे साहब अंधनि मंडनि जी मदद कंदो आहे। वञ त सूबेदार तोखे चङी तरह ॾिसे थो साहब भलो माण्हू आहे। ठीक आहे चाचा
जे तोखे हे बकर वणे थो त हे बकर बि असां हिते छॾियूं था वञूं। ये तो चोरन जी नानी अम्मा, चोरन जी नानी। ॾिसण वारो ॾिसो, हेड़ा माण्हू मुंहं जा मिठड़ा अंदर जा बिलीस अथव। महिरबानी करे हेड़नि माण्हुनि ते कॾहिं बि एतबार न कजो अम्मा। मूं हुन ते एतबार करे भाड़ पछतायो आहे, पुरायो आहे अम्मा। हेड़ा माण्हू हाजी निभारे। मूंखे अमड़ बरियात चवंदी हुई त पुट अल्लाह तोखे घर वेठे रोज़ी ॾींदो। ॾिस हाणे मूंखे कीअं घर वेठे अल्लाह छेलो ॾिनो। हाजी अल्लाह कदो अञा बि अंधो थींदे घुमण फिरण खां वेझी वेंदे मुंहिंजो शिकार वञाई ऐं छेलो बि त कई। अल्लाह अहिड़नि माण्हुनि खे मारे नथो। अहिड़ा माण्हू अञा हिते आहिनि। अल्लाह कहिड़ी बि ग़लती न कजो अहिड़नि माण्हुनि ते। पोइ छॾियो त मां हिनखे मारियो, छॾियो ॾे। पोइ तव्हां भली मूंखे मारियो, पर मां हिनखे गुटो गुटड़ियो बोड़ी छॾियो मूंखे गुटो तव्हां भली मूंखे मारियो, पर मां हाजी खे मारियो, पर वधू पिस्तल ॾे मूंखे। वाह अंधा वाह, तुंहिंजे लाइ त ईद थी वई। वाह अंधा वाह, तुंहिंजे लाइ त ईद थी वई।